उजण यूथ फोरम ज़िला खैरपुर मीरस पारां इंसानी भलाई वारी समाजी तंज़ीम वुमेन एग्रीकल्चरल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन के ताउन से गोठ हाकिम अली उजण में नादरा वैन घुराई वई, जैमें गोठ हाकिम अली उजण समेत केतरनि मुख़्तलिफ़ गोठन के माण्हुनि जा 80 खां वधीक मुफ़्त कार्ड ठाराया विया। मौके ते उजण यूथ फोरम के अॻवान डॉक्टर मोहम्मद इसाक उजण, एजाज़ अली उजण, वडेरो गोराम खान उजण ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं इंसानी भलाई वारी समाजी तंज़ीम वुमेन एग्रीकल्चरल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जा, जिन ख़ास ताउन से अॼु नादरा वैन असांजे गोठ हाकिम अली उजण में पहुची असांजे गोठ समेत आस पास के गोठाणनि जा 80 खां वधीक कार्ड ठाराया। उन मौके ते वुमेन एग्रीकल्चरल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन के सदर ज़ाहिद परवीन, यास्मीन सोलंकी, अख्तर हुसैन जिसकानी, बच्चल सोलंकी, उजण यूथ फोरम के अॻवान साफ़ी ज़वार काज़िम उजण, निज़ाकत उजण, साबिर हुसैन उजण, मनठार अली उजण ऐं ॿिया मौजूद हुआ। इहा ॻाल्हि मां चवंदो हलां त हीअ जेका नादरा जी वेन आहे इहा असांखे हिते ॾाढी सहूलियत थी महसूसु थिए। बहिराड़ी में जेको ग़रीब अवाम आहे उहे ऑफिसुनि में धिका था खाइनि, सॼो ॾींहुं ज़लील था थियनि, परेशान था थियनि ऐं रिक्वायरमेंट अॼु हीअ पूरी कयो, सुभाणे हीअ पूरी कयो, इन जे करे किराया भाड़ा भरे वञी ॿ टे दफ़ा मोटनि था, उहे ज़लील था थियनि। ऐं हीअ प्रोग्राम जेके आहिनि इहे तमामु बहितरीनु प्रोग्राम ॿारनि जे लाइ। असां सिंध हुकूमत खे बि गुज़ारिश कंदासीं त अहिड़ियुनि तंज़ीमुनि सां जेका रहनुमाई कनि, हेल्प कनि त जीअं अहिड़ा प्रोग्राम बहिराड़ीअ में करे सघूं। असां ख़ासि करे हाकिम अली उजण जे ॻोठनि जे जेके नौजवान आहिनि उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं कि तमामु बहितरीनु ताउन कयो आहे त अहिड़ा प्रोग्राम तक़रीबन हर उन ॻोठ में करायूं जिते जिते इन शयुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं वधि में वधि इन ॻोठ वारा जेके नौजवान आहिनि उन्हनि जी बि महिरबानी, लख हज़ार ॾाढी सहूलियत आहे असांजे ॻोठ में गाॾी आई आहे, असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। असांखे ॾाढो सुख थी वियो आहे। हाणे असांजे जेके आहिनि कार्ड सुकून सां था ठाहिरायूं। असांखे ॾाढी तकलीफ़ हुई, होॾे वञूं असांखे 4 पर लॻी था वञनि, पोइ बि जेका थोरा अथई कमु घटि थो थिए। ऐं हिते असांजो बिल्कुलु कमु ॾाढो भलो थियो आहे। न्याणियूं सियाणियूं असांजो ॿार बच्चो सुकून सां माना कार्ड ठाहिरायूं, ॾाढो तव्हांजे ख़ुशीअ सां वञे थो। तव्हांजी वॾी महिरबानी।